बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है खैर खैर सां हूंदा। रब पाक सभिनी कुछ रखे आबाद रखे। अच्छा दोस्तों, सबका पहिरीं पाण पंहिंजे मौजू तरफ़ हलूं था। अॼु जेको टॉपिक आहे दोस्तों, हाणे काफ़ी दोस्तनि जो यही सवाल हूंदो आहे त फेसबुक तां पैसा कीअं कमाइजनि, कहिड़ा तरीक़ेकार आहिनि पाकिस्तान में। ठीकु आहे न, पाकिस्तान में मोनेटाइज़ेशन कोन्हे, इहे सभु खां पहिरीं तव्हांखे ॿुधाए छॾियां। इन लाइ वरी तव्हांखे एडमिन ॿाहिरीं मोकिले रखिणो पवंदो, दुबई आहे या थाईलैंड, ॿिया जेके आउट कंट्री आहिनि उन जो एडमिन ठाहिणो पवंदो। त उन खां छॾे करे अगरि तव्हां ॿिए तरीक़े सां अर्निंग करणु चाहियो था त उहो तव्हांखे आउं ॿुधाईंदो। हाणे ॾिसो, मिसाल आउं आहियां ग्राफिक कंदो आहियां, डिज़ाइनिंग कंदो आहियां, ठीकु आहे न, ग्राफिक डिज़ाइनिंग। त उनजा आउं ॻोल्हींदुसि ग्रुप, ठीकु आहे न, ग्राफिक डिज़ाइन। तव्हांखे सम्झाइण लाइ हिकिड़ो क्लिप ठाहियां पियो, नेटवर्क मां ही ॾिसो, असांजे ग्रुप अची विया आहिनि, ठीकु आहे न। हाणे हिननि खे जॉइन करे आउं पंहिंजो इश्तिहार हणींदुसि त भाउ आउं एडिटिंग जो कमु ॼाणा थो, फोटो वीडियोस इश्तिहार वग़ैरह कारोबारी इस्लामी सियासी ठाराए सघो था। हाणे हिते ॾिसो पोस्टूं अची वियूं आहिनि, लोगो डिज़ाइनर वग़ैरह जेके बि आहिनि। $100 पे वठे साईं, $100 त वॾी रक़म आहे, पर तव्हां पंहिंजे हिसाब सां कमु करे पोइ उन जा पैसा हितां जेके अर्निंग करे सघो था फेसबुक मां। हिकिड़ो इहो सेटिंग आहे, ठीकु आहे न, सेटअप। हाणे ॿियो तरीक़ो, ॿिया बि खोड़ आहिनि, ऐं चंद मिसाल पियो ॾियां। जेका कैटागरी आहे उन ते ई तव्हांखे कमु करणो पवंदो। ॿी कैटागरी मिसलन, मुंहिंजो हिकिड़ो स्टोर आहे दवाउनि जो, ठीकु आहे न, मेडिकल ग्रुप जॉइन कंदासीं, ठीकु आहे न। हाणे मेडिकल ग्रुप जॉइन करण खां पोइ हाणे जेके मुंहिंजी दवाऊं आहिनि उहो दुकान ते बि सेल थींदी पियो ऐं फेसबुक ते बि सेल थींदी पियो, ठीकु आहे न। हाणे हे ग्रुप जॉइन कयासीं, दोस्तों सम्झाइण लाइ ॿ कैटेगरी चॉइस कयूं आहिनि मूं। हाणे हे ॾिसो ग्रुप आहिनि, ठीकु आहे। हिननि में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं दवाऊं गोरियूं जेके मिसाल पाकिस्तान में, हीअ त आउट कंट्री जो जेको सो ग्रुप आहे। तव्हां पाकिस्तान जे हिसाब सां हिकिड़ो मिंट दोस्तो, पाकिस्तान जो ग्रुप ॻोल्हियूं था। हाणे हे अथो साईं पाकिस्तान जा ग्रुप। हाणे हिन में तव्हां दवाऊं गोरियूं वग़ैरह ही हू सीरप तव्हां उहे शेयर करे उतां अर्निंग करे सघो था, ठीकु आहे न। उन खां पोइ टीजी जेका कैटेगरी आहे, जीअं मिसाल सिंधी दोस्त आहियूं त असां वरी जानवर वग़ैरह खपाईंदा आहियूं। मिसाल जीअं आउं पंहिंजी ॻाल्हि करियां, मालपीड़ी ते मुंहिंजो वञणु जाम थींदो आहे, त उहा कैटेगरी तव्हांखे सम्झायां थो। हाणे हे ॾिसो एनिमल्स, हिकिड़ो मेट्रियार ग्रुप तव्हांखे ॾेखारियां थो। थोरो नेटवर्क इशू आहे दोस्तो, बाक़ी सम्झाइण जी कोशिशि कंदुसि। पाकिस्तान गोट फार्म बकरियुनि जो जेको आहे उहो ग्रुप पाण जॉइन कयूं था दोस्तो। हे बकरियुनि जा ग्रुप अची विया आहिनि, चेला वग़ैरह। त हाणे हीअ ॾिसो साईं, हिन ग्रुप में पाण अर्निंग करे सघूं था। कीअं अर्निंग करे सघूं था उहो तव्हां ॿुधायां थो। वेव कंदासीं। हाणे हिते तव्हां मिसाल का छेलो छेली बकरी वग़ैरह जेको बि जानवर आहे उहो तव्हां सेल करे सघो, उनजी तस्वीर फोटोज़ VIP नमूने ठाहे, ठीकु आहे न, पोइ तव्हां इन में अपलोड करियो, ठीकु आहे न। हिते अपलोडिंग जो ऑप्शन ईंदो, मुंहिंजो हींअर पेज खुलियल आहे, इन करे ऑप्शन कोन पियो अचे, पर ऑप्शन अची वेंदो दोस्तो। हे गंदा ग्रुप ईंदा आहिनि, इन्हनि खे इग्नोर कंदासीं। पर हाणे हे ॾिसो, हे क़ीमत वग़ैरह ॿुधाईंदो, पोइ अलाए घणे जो आहे छा सिस्टम, फ़िलहालु पाण खे खोलियूं कोन था। हाणे हे ॾिसो साईं, ॿ जेके आहिनि ख़ूबसूरत फीमेल गॾु आहिनि, माशाअल्लाह ॾिसो। ऐं क़ीमत साईं $50,000। कॉमेंट में ॾिसूं था छा सीन आहे, 48 फाइनल में चवे। हाणे अहिड़े हिसाब सां तव्हां फेसबुक या सोशल मीडिया ज़रिए व्हाट्सएप, इहे साॻी सिस्टम आहे। व्हाट्सएप में तव्हां कीअं ग्रुप जॉइन कंदा, हाणे उहो बि तव्हांखे ॿुधायां थो। हाणे व्हाट्सएप ते बि अर्निंग करण जो आसान तरीक़ो आहे, थोरी महिनत आहे दोस्तो, महिनत आहे, इहो तव्हांखे ॿुधायां। ठीकु आहे, हाणे मूं ग्रुप सर्च कया आहिनि। ग्रुप सर्च करण खां पोइ जॉइन कंदासीं। ग्रुप जॉइन करे पाण हर हिकु मेंबर ॾांहुं अलॻि अलॻि वेंदासीं, उन्हनि खे रेट वग़ैरह ॿुधाईंदासीं त असांजी गऊं आहे, ठगी आहे, को बि जानवर आहे, मिसाल पियो ॾियां, ठीकु आहे न। त उहो तव्हां जंहिं महिल सेल करणु चाहियो था त उन जे बारे में, ये दूध वाली बकरियां ग्रुप, इन खे जॉइन करियूं था। घणो करे फुल हूंदा आहिनि, पर पंहिंजो नसीबु ॾिसूं था छा सीन आहे, ॾिसूं था दोस्तो। हाणे
ग्रुप तक़रीबन यार फुल लॻा पिया आहिनि। हे असांजो जॉइन थी वेंदो ठीकु आहे। हाणे हीउ जॉइन करे ग्रुप पोइ पाण जेके हिन में जेके मेंबर हूंदा मेंबर ॾांहुं अलॻि अलॻि वेंदासीं उन्हनि खे असां रिक्वेस्ट कंदासीं त असां खां माल वठो। हे असां वटि जेको फार्म आहे सिस्टम आहे त हर क़िस्म जी अर्निंग फेसबुक सोशल मीडिया में इहा ई आहे। तव्हां में को टैलेंट आहे तव्हां ॻाइणा आहियो उन जे बारे में तव्हां ॿुधाए सघो था त मूंखे घुरायो या नाटक चवंदा आहियो उन बारे में बि त इहो ई अर्निंग सिस्टम आहे पाकिस्तान में। बाक़ी ॿियो को फ़िलहाल तरीक़ेकार कोन्हे मोनेटाइज़ेशन जो। स्टार जो जेको ऑप्शन आहे उते तव्हां अर्निंग करे सघो था पर हाणे ॻाल्हि इहा आहे जो स्टार असां जेके स्टार आहिनि उहे पाकिस्तान में केरु ॾियण लाइ तयारु कोन्हे। त बहितरीनु तरीक़ो इहो तव्हांजो जेको हुनर आहे को टैलेंट आहे जीअं मिसाल मां पंहिंजी ॻाल्हि करियां त मां हिकिड़ो ग्राफिक डिज़ाइनर आहियां ठीकु आहे न। पोइ मां उन हवाले सां पोस्ट छॾींदुमि त मां ग्राफिक डिज़ाइन जो कमु कंदो आहियां। सियासी इस्लामी पोस्टर पेनाफ्लेक्स वग़ैरह घर वेठे ठाराए सघो था। पोइ को 100 ॾे 200 ॾे 400 ॾे 500 ॾे उहा क़ीमत अलॻि आहे थोरी महिनत आहे पर हीउ कमु ईअं ई थींदो आहे। इन मां फ़ाइदो वठो ऐं कुझु न कुझु सिखो दोस्तो। ही हिन वीडियो ठाहिण जो इहो मक़सदु हुयो ताकी सिंधी दोस्त में कुझु असां नॉलेज रसाए सघूं नॉलेज पहुचाए सघूं। काफ़ी दोस्तनि खे ख़बर आहे उहे फ़ाइदा वठनि पिया पर काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे। इन खां अलावा ऑनलाइन शॉपिंग जे बारे में तव्हांखे ॿुधाए छॾियां त उहे ग्रुप थींदा आहिनि। और मिसाल तव्हांजो हिकिड़ो मिंट दोस्तो हिकिड़ो मिंट हाँ ॾिसिजो असां यहाँ मिसाल ऑनलाइन शॉपिंग ग्रुप जॉइन कंदासीं या तव्हांजे मोबाइल जो दुकानु आहे या को बि माना सिस्टम आहे तव्हां माना कपिड़ा गंदी ऑनलाइन सेल करे सघो था हिन ग्रुपनि खे जॉइन करे पोइ तव्हां पंहिंजे हिसाब सां सेटिंग करे सघो था। त उमेदु आहे तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा पेज खे फॉलो कंदा मूंखे ॾींदा इजाज़त दुआनि में यादि अल्लाह हाफ़िज़।